चूहड़ जमाली सिंध तरक्की पसंद पार्टी तालके शाह बंदर पारां ख़ासि करे बिरादरी जे माण्हुनि खां थियल फुर जा जवाबदार गिरफ़्तार न थियण, वधंदड़ बदअमनी ऐं मंशा जे आम वाहिपे ख़िलाफ़ रैली कढी एहतजाज कयो वियो। सिंध तरक्की पसंद पार्टी तालके शाह बंदर पारां ख़ासि करे बिरादरी जे माण्हुनि खां थियल फुर जा जवाबदार गिरफ़्तार न थियण, वधंदड़ बदअमनी ऐं मंशा जे सरेआम में विकिरे ख़िलाफ़ ज़िले अॻवान अब्दुल वाहिद, ख़ासि करे जीवन सिंधी, मंज़ूर मक्सी, गुल हसन रिंद, शरीफ़ कलमती, अता मोहम्मद बंगलाणी, बशीर रिंद, सैयद अकबर शाह अबियन जी अॻवानी में चूहड़ जमाली प्रेस क्लब खां मदनी चौक ताईं एहतजाजी रैली कढी नाइल इंतज़ामिया ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻवान ख़िताब कंदे चयो त चूहड़ जमाली पुलिस जी नाअहलीअ सबबि चूहड़ जमाली आसपास में ॾोही वारदातूं वधी वियूं आहिनि। फुर ऐं चोरीअ जा वाक़िआ रोज़ जो मामूल बणियल आहिनि। पुलिस इंतिज़ामिया ॾोहनि ते कंट्रोल करण एवज़ पाण खे गुटके मां माल कमाइण ताईं महदूद करे छॾियो आहे। हुननि वधीक चयो त 2 हफ़्ता अॻु पोटा मोहल्ले में मुख़्तियार कार आफ़िस भरिसां ख़ासि करे बिरादरी जी चइनि भाइरनि खां 5 हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते फुर कई। चोर सुञाणण जे बावजूदि पुलिस को बि तहरीक न वरितो आहे। पुलिस पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे वधंदड़ बदअमनी ऐं मंशा ते कंट्रोल करे ॿी सूरत में इंतिज़ामी नाअहलीअ ख़िलाफ़ एहतजाज जो दाइरो वसी कयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।